नाज़रीन, जी त कुछ ॾींहं अॻु मई मकुल थाणे जी पुलिस ज़मीर चांडियो के शहीद कयो हो गोलियूं हणी ऐं हुन जा हुमल ताणी कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अॼु तक़रीबन 28 ॾींहं गुज़री विया आहिनि। हुन जा वारिस मुसलसल सीशन कोर्ट ॾाढो कंबर धरणो हणी इंसाफ़ लाइ वेठा आहिनि। असां सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद ऐं लाड़काना हाई कोर्ट कंबर सीशन कोर्ट के रिक्वेस्ट कयूं था जिन शहीद ज़मीर चांडियो के पुलिस एहलकारनि शहीद कयो आहे, जंहिंमें उनजा नाला आहिनि वाहिद बख्श लाशारी ऐं ॿिया पुलिस एहलकार शामिल आहिनि। उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, उनजो ज़ामिन जेको आहे रद्द कयो वञे। उनजी माउ मुसलसल पेरे उघाड़े ॾिसी रहिया हो, जेकी कोर्ट जे ॾाढो रोई रही आहे। ख़ुदा रा हिन वीडियो खे घणो शेयर कयो यार, तव्हांजे शेयर करण सां हिन सां इंसाफ़ थी वञे। ज़मीर चांडियो जा वारिस